वालेकुम प्यारे दोस्तों। उम्मीद है तभी सब ठीक होंदो, खैर खैरियत सां होंदो। तो दोस्तों ये असांजो जेको आहे पहिरियों व्लॉग है। इन व्लॉग में असीं अवांखे सिर्फ़ु पंहिंजो तारीफ़ कराईंदासीं ऐं नेक्स्ट व्लॉग में असां जेको आहे वधीक कोशिशि कंदासीं त अव्हांजे लाइ तमामु बहितरीन ऐं सुठियूं शयूं ऐं सुठा अहिड़ा नज़ारा जेके अव्हांजे लाइ आणियूं। ऐं असांखे उम्मीद है त सभु दोस्त जेके आहियो असांखे सपोर्ट कंदो। त उन खां पहिरीं सभ खां पहिरीं जेके आहियो असीं पंहिंजो तारीफ़ कराईंदासीं। तारीफ़ में लाज़मी है त मुझो नालो प्रकाश कुमार भील है ऐं ई मुझो दोस्त है गौतम कुमार भील। सो असांजो जेको व्लॉग है इहो नेक्स्ट व्लॉग में असीं कोशिशि कंदासीं त सुठियूं सुठियूं शयूं अव्हांजे लाइ आणियूं ऐं सुठा सुठा नज़ारा जेके आहिनि अव्हांजे लाइ पेश कयूं असीं वीडियोज़ में। तो दोस्तों अॼु जो ये जो व्लॉग है असांजो शायद अव्हांखे पसंद अचे। अगर पसंद अचे तो अगर ही वीडियो शायद जो अव्हांखे पसंद न अचे ऐं असांजे जेको वीडियो में आस पास जे जेके माण्हू आहिनि तमामु घणो शोर वग़ैरह ऐं असांजे जो आस पास जेको शोर जाम है। सो ये स्टाफ ते आहियूं। स्टाफ ते असांजो जेको फर्स्ट पहिरियों व्लॉग है शुरू कयो है। उन हिसाब सां जेको आहे स्टाफ वारा जेके माण्हू आहिनि आस पास वारा आहिनि ऐं गाॾियूं वग़ैरह जेके हलनि थियूं पियूं उन वजह सां जेको आहे शोर शराबो हिते वधीक आहे ऐं एक्स्ट्रा साउंड जेको अव्हांखे वधीक ॿुधण में ईंदो ऐं असांजो साउंड क्लियरली ॿुधण में ईंदो ऐं उनखां अलावा जेके आहे एक्स्ट्रा साउंड जेको आहे हिते जाम थींदो पियो आहे। त अॼु जे वीडियो में असांजे जेके अॻियां जेको व्लॉग्स हूंदा उन में असीं कुझु अहिड़ी का शइ सुठी सेखारी वञे या ॿुधाई वञे जेको अव्हांजे फ़ाइदेमंद हुजे। त इहे मुंहिंजो दोस्त आहे। हिन दोस्त जी राइटिंग जेको आहे तमामु सिंधी में बहितरीनु आहे ऐं अभी ॾिसो त हिन जी राइटिंग अव्हांखे अगरि पसंदि अचे थी त लाइक ऐं कमेंट वग़ैरह लाज़मी कजो। थैंक यू, लव यू। वग़ैर कयो वतन पिरत न चिन्हनि पाण में, वग़ैर कयो वतन पिरत न चिन्हनि पाण में, पसो पखेड़नि माण्हू आहे मेठ घणो। शाह साहिब जो ही जेको आहे बेंत आहे। ही सीटूं जेके आहिनि हिन में असांखे हिकिड़े मैसेज ॾिनो वञे थो। मैसेज इहो ॾिनो वञे थो त पखी जेके आहिनि उन्हनि खे ॾिसो ऐं जेके उहे वलर कयो हलनि था उन्हनि खे ॾिसो ऐं असां जेके माण्हू आहियूं माण्हुनि जे वलरनि में ऐं जेको पखियुनि जो वलर हूंदो आहे उन्हनि में तमामु घणी चेंजिंग नज़र ईंदी आहे असांखे। अगरि सोचियो सम्झियो वञे त पखी जेके आहिनि पखी गॾु हलंदा आहिनि प्यार मोहबत अमुन सां ऐं असांजा माण्हू जेके चारि गॾु वेहनि था त उहे हिक ॿिए जूं सदाईं गिलाऊं कंदा रहनि था। त असांखे घुरिजे त हिक ॿिए जे लाइ सुठो सोचूं, कंहिंजी गिला न कयूं, कंहिंजो बुरो न सोचूं ऐं पखी हमेशह प्यार मोहबत सां गॾिजी रहंदा आहिनि। थैंक यू, लव यू ऑल। आई होप अव्हांखे इहो असांजो वीडियो असांजो फर्स्ट व्लॉग जेको आहे तमामु बहितरीनु तरीक़े सां सम्झ में आयो हूंदो ऐं सुठो लॻो हूंदो। अगरि सुठो लॻो आहे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदो ऐं असांजे वीडियो खे शेयर कजो पंहिंजे दोस्तनि सां। थैंक यू, लव यू ऑल।